शहदादकोट में SUB पारां वाटर सप्लाई पानी की खोट खिलाफ़ खाली मटे खाली कूलर खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो। सिंध यूनाइटेड पार्टी पारां वाटर सप्लाई के पानी की खोट ऐं अमले की मुबैना करप्शन खिलाफ़ हाकिम मस्तोई, पीर बख्श भट्टी, हयात तुन्यो, अलादाद खुश्क, ज़ोएब तुन्यो, फयाज़ मीरजत, आमिर खुश्क, बचल बागी ॿियनि जी अॻवानी में हथन में प्ले कार्ड खाली मटे खाली कूलर खणी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे पब्लिक हेल्थ खाते की इंतज़ामिया खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे धरणो आयो। उन मौके ते अॻवाननि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त शहदादकोट 4 लाख खां वधीक आबादी रखंदड़ शहर आहे, जंहिंमें पब्लिक हेल्थ खाते जी इंतज़ामिया नाअहली करे शहर में वाटर सप्लाई ज़रिए शहरनि खे फ़राहम थींदड़ पाणी जी शदीद खोट थी वई आहे। हिननि चयो त सख़्त गर्मी में पाणी जी फ़राहमी बंदि हुजण करे मुख़्तलिफ़ पाड़नि जूं औरतूं ऐं ॿार परे परे खां पाणी भरे अचनि था। हिननि चयो त पाणी न मिलण करे शहरनि खे सख़्त तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हिननि जो वधीक चवणो त शहर के पाणी फ़राहम करण लाइ 4 वाटर सप्लाई स्कीम मौजूद आहिनि, जिन में पानी स्टोर करण जा वॾा तलाब मौजूद आहिनि, जिन में पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि जी नाअहली करे पाणी स्टोर नाहे करे सघिया, जंहिं करे पाणी जी खोट शदीद अख़्तियार करे वई आहे। हिननि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त पब्लिक हेल्थ खाते जा अमलदार डीज़ल ऐं ॿियनि मराहतुनि जी मद में करप्शन करे शहरनि खे पाणी जे फुड़े लाइ तड़पाए रहिया आहिनि।